रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने दौरान थाणे बुलाखान में रोज़मर्रा जे खाधे पीते जी शयुनि जा अघ चोट ते चढ़ियल हुजण सबबि हितां जो ग़रीब पोरियत तबिको तमामु घणी मुश्किलातुनि जो शिकार आहे। वापारियुनि तरफ़ां हथरादू महांगाई करे ग़रीब माण्हुनि खे ॿिन्ही हथ सां फुरियो पियो वञे, जॾहिं त इंतिज़ामिया तरफ़ां जोगा क़दम न खणण सबबि हितां जो ग़रीब पोरियत तबिको तमामु घणी परेशान हालीअ जो शिकार आहे। उन सिलसिले में थाणे बुलाखान जे रवासियुनि ऐं वापारियुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे किरदारु अदा करणु घुरिजे। ख़ासि तौर ते जेके रेट लिस्टूं हुते लॻियल बि आहिनि त उन्हनि ते बि अमल मुंहिंजे ख़्याल में थिए ई कोन थो। हिते मनपसंदि रेट पंहिंजा जेके मक़ामी वापारी आहिनि उहे पंहिंजा हलाइनि पिया। हिते सरकारी रेट लिस्टूं बि कंहिं वटि लॻियल हुअनि त कंहिं वटि कोन लॻियल हुअनि। फ्रूट वञी ॾिसो 120 रुपया किलो शरदो, 140 रुपया किलो शरदो, लिस्ट में हिकिड़ो 10 रुपया किलो टमाटो लिस्ट में लिखियो पियो, ॾींदा 40 रुपया। इंतिज़ामिया खे इहा गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे ग़रीबनि खे हूं त रिलीफ नथा ॾेई सघो, पर घटि में घटि भलारे महीने में रमज़ान में को रिलीफ ॾियो। तमामु वधी वई आहे, ग़रीब माण्हुनि जे पहुच खां मथे थी वई आहे। फ्रूट सब्जियूं ग़रीब माण्हुनि खे वठण खां महांगियूं थियूं। 60 रुपए किले हिसाब सां टमाटा पिया हलायूं ऐं 60 रुपए किले हिसाब सां असां भिंडी पिया हलायूं पिया, 35 रुपया किलो असीं बटाटा हलायूं। फ्रूट त महांगो पियो हले, सब्जियूं हिते महांगियूं पिया हलाइनि, जेके ॿाहिरां माण्हू अचो हिते वापार कनि पिया से महांगियूं पिया हलाइनि। हिते को बि रिलीफ माण्हुनि खे कोन थो मिले, जंहिं महिल वञे तंहिं महिल महांगाई। कैमरामैन राशिद नवाज़ मंगनार सां गॾु इम्तियाज़ मंगनार, सिंध टीवी न्यूज़ थाणे बुलाखान।